नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त प्रोग्राम जी शख़्सियत में असांजा मेहमान आहिनि कोपरस्त अॻवान जीएम भगण सां सॼी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि ॿोल कोशिशि कंदासीं। नाज़रीन असां अवां जे शेयर कंदासीं ऐं अवां जो मेज़बान आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच। हिन वक़्तु असां भगड़न सिटी में जेका त पमर हाउस ते जेका तो ॻाल्हि ॿोल आहे जीएम भगण सां। अस्सलाम वालेकुम जी मैं चऊं पिया ख़ासि करे ज़िला कंबर शहदादकोट के हवाले से अवां पंहिंजे तरफ़ों जो मौक़ुफ़ आहे मौक़ुफ़ असां डिलीवर कयो। हाँ सर कंबर शहदादकोट असांजो जेको आहे सो हालिया जेको आहे सो वेझो इलाइक़े टाइम में जेको आहे ज़िलो थियो आहे ऐं तमामु जेको आहे सो हिकिड़ो पुरतेकल ज़िलो आहे। हाणे असांजे ज़िले जी जेका सूरत हाल आहे उहा बि इंतिहाई गंभीर आहे साईं ॿोॾि खां पोइ ऐं तमामु जेको आहे सो घणो जेको आहे सो हितां जो माण्हू डिस्टर्ब थियो आहे ऐं हुन हवाले सां असांजे माण्हुनि जी का अहिड़ी जेको आहे सो इमदाद जो बि को को बि को अहिड़ो सिलसिलो कोन्हे हले पियो। ऐं असांजी पीपी हुकूमत जीअं तव्हां ॾिसो था जिते किथे माना हुननि जी इहा बेतरतीबी आहे त पंहिंजा नवाज़ पॉलिसी हुननि जी जेका हलंदड़ आहे ऐं हुन में तमामु घणो जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे सो लॉस थो पए नुक़सानु थो पए त हिकिड़ो चंद माण्हू जेके हुननि जा आहिनि पंहिंजो वेझा जेको आहे सो उन्हनि खे उहो रिलीफ मिले थो। बाक़ी अवाम खे को बि रिलीफ न आहे। असांजे ज़िलो ॾाढो तमामु जेको आहे सो ॾुखी सूरत हाल में आहे। सॼी सिंध जी सूरत हाल मजबूरी तौर ते ईअं ई आहे ॾुखी आहे पर असांजो ज़िलो पोइते पियल आहे ऐं असांजे ज़िले में को बि अहिड़ो कमकार बि कोन थियो आहे को बि तरक़ियाती कम बि नथो थिए ऐं तमामु जेको आहे सो असां चऊं था त असांजे ज़िले में थियणु घुरिजे। तरक़ीअ जे हवाले सां असांजी अस्पताल आहे ज़िले जी जेको आहे सो उहा तमामु पोइते आहे। उते का OPD न आहे ॾींहं जो वेंदो तव्हां त बि अस्पताल डॉक्टरनि जो जेको आहे को कोन्हे। अमुन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे ऐं तक़रीबन ॿिया जेके बि वास्तेदार इदारा आहिनि एक्सेन वग़ैरह रोडिस वारा इदारा आहिनि ॿिया आहिनि ऐं असांजो DC साहिबु आहे उहो बि सोर्सिबल जेको आहे सो तरीक़े सां अचनि था ऐं सोर्सिस वारे माण्हुनि खे जेको आहे सो रिलीफ ॾियनि था। बाक़ी अवाम जी को बि ॿुधण वारो कोन्हे। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा मेहमान आहिनि कोपरस्त अॻवान जीअं सिंध क़ौमी मुहादा जेके अॻवान आहिनि ज़िला कंबर शहदादकोट जा जीएम भगण। असां हींअर पमर हाउस ते जेको आहे जिस्कम हाउस ते भगण सिटी में मौजूदु आहियूं। जीएम भगण जी जेका ॻाल्हि ॿोल आहे नाज़रीन असां कोशिशि कंदासीं उहा असांखे अवां चारो ज़रूरु शेयर कंदा। जीएम हा सर बसि इहो जीअं सूरत हाल तव्हां ॾिठी पई ऐं पंहिंजी जेको आहे इहा ॿुधाई सघो त ज़िले जी असांजी SP जो छा किरदारु आहे बाक़ी उहो अपडेट साईं मां तव्हांखे इहो अपडेट कंदो हलां साईं बलोच साहिबु त असां वटि जेको सूरत हाल आहे उहा इंतिहाई गंभीर आहे। सोर्सिबल माण्हू असांजे ज़िले में था अचनि ख़ासि सोर्स सां ऐं उन सोर्स वारे माण्हुनि जो ई कमु था कनि। अवाम जे लाइ को बि कोन्हे बाबा। हिते जेको बि अचे थो कामोरो अचे थो SP अचे थो एक्सेन अचे थो DC साहिबु अचे थो या ज़िले ते जेको आहे सो असांजो जेको आहे अस्पताल जो जेको आहे सो आहे इंचार्ज आहे DSO अचे थो। माना जेके बि हायर जेको आहे सो असांजूं पोस्टूं आहिनि जेके बि कामोरो आहिनि असांजे ज़िले जा उहे टोटल सोरस सां रखिया था वञनि। उहे सोरस वारे माण्हुनि जो कमु था कनि अवाम जो को बि कमु नथो करे। ईअं चइजे त खणी जेको आहे सो तुंहिंजो माण्हू मुंहिंजो माण्हू वॾेरे जो माण्हू सरदार जो माण्हू नवाब जो माण्हू उनजो कमु थिए। जमहूरियत जो नालो आहे बसि नालो साईं जमहूरियत नाले में ई आहे। जमहूरियत जो को निशान ई कोन्हे। हिते तव्हां अलाह जा माण्हू ॾिसंदो दरपदर आहिनि उहे जंहिं बि कम सां वञनि था उन्हनि जी को बि परघोर कोन थो लहे न ई ॿुधनि था। हा वञी उते बि ॾियनि को ख़तु ॾियनि कंहिंजो नियापो ॾियनि त वरी उथी था बीहनि। साईं तव्हां अचो हेॾो अचे वियो। हाणे इहा पोज़ीशन सही केतिरी हलंदी? आख़िर माण्हुनि खे रिलीफ खपे। माण्हू जेको आहे सो हितां जा असांजा ज़िले जा जेको आहे रहवासी आहिनि असांजा सिंध जा वारिस आहिनि सिंध जा रहवासी माण्हू आहिनि उहे सिंध जा मालिक आहिनि। उन्हनि माण्हुनि खे रिलीफ मिलणु घुरिजे। उन्हनि खे बुनियादी जेको आहे सो सहूलियतूं मिलणु घुरिजनि। तव्हां कंबर शहदादकोट ज़िले जे मजमूई सूरत हाल ॾिसंदव त तव्हां बुनियादी जेको हक़नि खां तक़रीबन महरूम आहिनि असांजा ॻोठ। उन में बुनियादी हक़ इहे मिठे पीअण जो पाणी तव्हां ज़िले में ई कोन्हे। ज़िले हेडक्वार्टर आहे कंबर वॾी हैरत आहे त उते ई मिठो पाणी कोन्हे। जंहिंमें ॼाण ज़रनि खां मालूम थियो आहे त कुबो सदका जी जेका पटी आहे पतू जा शाख ऐं टावरी जेको आहे शाख सेफला बक्सी किनारे में किन्ने पाणी खे वहाए पड़े जो जानवर भी पियनि माण्हू भी पियनि अवां कीअं सम्झो? हा सर ॿुधाए मां त इहा वाक़ई सूरत हाल सही था चओ त असांजे ज़िले जो हाणे हेडक्वार्टर ॿुधाए मां कंबर शहदादकोट ज़िले जो हेडक्वार्टर आहे कंबर। उन में मिठे पाणी जो फिक़दान आहे माण्हू परेशान आहिनि।
इएं कंबर शहदाद कोट जा सवे शहर आहिनि 7 तालुका आहिनि उन में नंढा नंढा जेको आहे सो शहर आहिनि 1.5 खां वधीक शहर आहिनि ऐं सवनि जी तादाद में नंढा ॻोठ आहिनि पर इहे सभई जो सभई पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। हे असांजो शहर आहे हितां जेको आहे सो किलोमीटर परे पाणी पीअण जो मिठो पाणी भरे था अचनि माण्हू। अहिड़े तरीक़े सां कंबर शहर जा जेको आहे सो हैंडपंप लॻल आहिनि चौधारी वाहन ते उतां माण्हू भरे था अचनि। गैस जी पोजीशन असांजे ज़िले जे तक़रीबन शहर में गैस जेको आहे सो कोन्हे ऐं इहो जेको तव्हां सप्लाई केनाल जी ॻाल्हि कई वाक़ई उन में किनो बोर्ड जो पाणी झेकमाबाद जे पटनि जो पाणी पट फीटर जो पाणी असांजो जेको आहे सो झल जो पाणी उहो सॼो किनो पाणी ज़हरीलो पाणी बीठल उहो उन में शोर कयो थो वञे। उतां वाक़ई वॾी हिकिड़ी असांखे जेको सानियो जेके ABCD जेको आहे त ग्रामीण जेको आहे जनम वरितो आहे ऐं उतां जेको आहे ॿुधण में अचे पियो त हर घर में जनाज़ो पियो निकिरे। हा इहा हक़ीक़त अथव साईं त इहो पाणी जेको तव्हां ॿुधायो था त इहो पीअण सां जनाज़ा ई निकिरंदा बाबा। इहो पाणी जेको तव्हां छॾियो था इहो सप्लाई केनाल वारो पाणी जल खां थींदो अचे असांजे हिन हमल वारे ढंढ खां थी अचे इहो अचे थो। इहो पाणी वाक़ई सही तव्हांजी ॻाल्हि त माण्हू बि पीअनि था जानवर बि उते पीअनि था उन में हर गदलाण आहे हर किन उन में उछलाए थो वञे ऐं वॾी ॻाल्हि त उहो ख़ुदि ज़हर थी चुको आहे बीठे बीठे पाणी उहो ज़हर थी वियो आहे ऐं उहो पाणी वाक़ई इंसान जेको आहे वापराइनि था ऐं वॾे हानि था थियनि। असां माण्हुनि में इहो गैस्ट्रो जी बीमारी आम हिमल ताईं नथी वञे। अॼु हे बोर्ड खे 4 महीनो आयो उन खां पोइ बि तव्हां वञो डॉक्टरनि वटि उहा ई रश लॻी पई आहे प्राइवेट क्लिनिकनि ते उहा ई लेनियूं लॻियूं पयूं आहिनि ऐं गैस्ट्रो जी सूरत हाल आहे। जानवरनि में वबाई बीमारियूं पइजियूं आहिनि।